तू उनके चवंदा हला तो तुझे घर तो हो जवाब तो के कोन दी तो घर वठी हल सब कुछ कंदा पर मुसलमान जे ईमान के खसर दी हर मुमकिन कोशिश कंदा हे मौलवी हे जलसा ही असांजी घोड़ा घोड़ा जेका लगी पई आ ईमानदारी मानू असा के चवंदा मौलवी अभी दीन जा ठेकेदार आयो याद रखो असि दीन जा ठेकेदार कोन आहियूं असि दीन जा चौकीदार आहियूं असि ताजे ईमान जा चौकीदार आहियूं तो कादियानी कुत्तन सां बाइकाट करे पंहिंजे ईमान जी हिफ़ाज़त करियो मतलब पंहिंजो ईमान न विञाए वेही रहो नबी जो ख़ुसूसी चुन नबी अल्लाह जो चूंडियल नुमाइंदो आहे ही अंग्रेज़नि जो चूंडियल नुमाइंदो आहे नंबर 2 नबी सीरत में भी सुहिणो सूरत में भी सुहिणो नबी सीरत में बि आला तो सूरत में बि आला नबी चौधरी जो चंड भी मोहम्मद मुस्तफा जे नूरानी चेहरे जो मुकाबलो नथो करे सके हिनन वारे गुल्लू कानी जे मोह में नियार तो नंढन ॿारनि खे त राति जो मुर्गो डप थो पए जोड़ गैबात जिन हुजे मुकाम निकिरी आयो हुजे अला साईं खे को संस बदो भी नबी कोन मिलियो कहाणे खे खणी पटको बदम कादियानी हिकिड़ो रेल गाॾी में चढ़ी वेठो साम्हूं वरी सिंधी वेठो रेल गाड़ी में सीटू आमू सामू हुंदियूं तो कादियानी ॾिठो रेल गाड़ी हले पई मौक़ो सुठो आहे हीउ सिंधी अबोच माण्हू आहे हिन खे जेको आहे तो असां वारे गुल काणे जूं फज़ीलतूं ॿुधायां त मन हीउ असां वारो दीन क़बूल करे कि असांजो नबी अहिड़ो हो असांजो नबी गुलाम अहमद अहिड़ो हो हीअं हो हीअं कलाक सॼो हुन कादियानी मथो आयो मथो हणी 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 जॾहिं कादियानी थको तॾहिं हुन सिंधीअ खे गोॾे ते हथ रखी चई भेणा ऐं हेॾो सारो मूं मथो हयो आहे सम्झी थो कोन थो सम्झी ऐं छा पियो चवां चलो सिंधीअ जवाबु घणो ॼटो न त जवाब जो चवण नहीं ए चई तूं त हरू भरू गप पियो करी कि हींअर माण्हू एॾा हरामी थी विया न एॾा हरामी सचे नबी खे बि कोन था मञींदो अवारे कंजर खे मञींदो केरु तूं त हरू भरू बतो असांजो मक़सद आहे तव्हांजे ईमान जी हिफ़ाज़त नबी सीरत में सूरत में हलाए हिन नारो कानू गैबात जहिड़ो आहे नंबर 3 नबी इल्म में बि कामिल आहे अमल में भी कामिल नबी इल्म में कामिल है नबी जे इल्म में गलती कान थींदी नबी जे इल्म में गलती कान थींदी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि खिदमत जो साहिब आयो कि या रसूलल्लाह ऐं हदीसूं लिखंदो आहियां तव्हां पंहिंजी ज़बान मुबारक मां जेको लफ़्ज़ कढंदा आहियो ऐं बर वक़्तु लिखी ॾींदो आहियां पर मुंहिंजा दोस्त यार ॿिया साहबी मूंखे चवनि था त न हर ॻाल्हि रसूल जी न लिखंदो कर बल्कि रसूल जेको इरशाद फरमाए उहो अल्लाह जे रसूल खां पुछंदो वञ त साईं हीअ तव्हां ॻाल्हि कई या लिखां या न लिखां थी सघे थो त कावड़ में अल्लाह जो रसूल अहिड़ी ॻाल्हि फरमाईंदा हुजनि जेका लिखण जे मुनासिब न हुजे इन जे करे रसूल खां इजाज़त वठी उहो साहब वीचारो डिॼी अल्लाह जे रसूल वटि आयो कि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आऊं तव्हां जूं हदीसूं लिखां थो पर मुंहिंजा दोस्त मूंखे चवनि था त न रसूल खां पुछी पोइ लिख थी सघे थो त रसूल कावड़ में अची का अहिड़ी ॻाल्हि करे जेका लिखण जे लाइ मुनासिब न हुजे तॾहिं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ज़बान मुबारक ॿिन्ही आङुरियुनि जे विच में झले उन साहिबी खे चयो त लिख लिख पुट लिख कसम खुदा जो जंहिंजे कब्ज़े में मोहम्मद जी जान आहे त आउं राज़ी हुजां या नाराज़ हुजां पर मुंहिंजे हिन ज़बान मज़ा हक़ ऐं सच खां सवाइ ॿी शइ निकिरी नथी सघे ताजदारे खत्म नबूवत ताजदारे खत्म नबूवत कादियानियों पे नबी इल्म में भी कामिल अमल में भी कामिल नबी अमल में एतरो कामिल जो पूरी उम्मत के इंसानियत के अल्लाह जो हुक्म ॾिनो आहे अतीउल्लाह व अतीउर रसूल मा आताकुम रसूल फखुज़ू व मा नहाकुम अन्हु फंतहू कंहिं बि मुस्लमान खे इन ॻाल्हि जी इजाज़त न आहे त रसूल हुकुम करे ऐं वरी रसूल खां उन जो दलील वठे सही इन ॻाल्हि जो दलील ॾे सांझी नमाज़ 3 रकातूं असर नमाज़ 4 रकातूं इहो फ़र्क़ु छो फजर में 2 रकातूं इशा में 4 इहो छो इहो छो जो सवाल तूं डॉक्टर खां बि नथो करे सघीं तूं नबी खां कीअं कंदे डॉक्टर साहब तबियत ख़राब आहे
बुखार, उल्टियूं, जुलाब। हे कैप्सूल रात जो हिकिड़ो सुम्हण महिल खाइजी। ये गोरी ॾींहं में 3 दफ़ा, ही सीरप जा 2 चमचा ॾींहं में 3 दफ़ा। डॉक्टर खे चओ त छो हिकिड़ो हिकिड़ो कैप्सूल छो? हे 10 कैप्सूल अॼु राति आऊं जवान मुड़ुस या 10 ही तो खां। डॉक्टर खां पुछे डॉक्टर छो 2 चमचा सीरप जा छो, 4 छो न? तो के या जरूरत कोन्हे जो डॉक्टर खां पुछी सघी छो। तो मुसलमान खे हिन ॻाल्हि जी जास न जो नबी खां पुछे छो। नबी चवे थो त हिन सां निकाह थी वेंदो अखियुनि ते, हिन सां निकाह कोन थींदो अखियुनि ते। ही पाक आहे जी हाज़िर, ही पलीत आहे जी हाज़िर, ही जाइज़ आहे जी हाज़िर, ही नाजाइज़ आहे जी हाज़िर। बस रसूल जेको ॾे सो अखियूं पूरे वठो। रसूल खां दलील पुछण जी ज़रूरत कोन्हे, अखियूं पूरे उन ते अमल करियो। छो त रसूल जो इल्म बि कामिल आहे, रसूल जो अमल बि कामिल आहे। रसूल जे कढ लॻो, सुन्नत खे ज़िंदा करियो रसूल खां छो, ऐं दलील वठण जी का बि ज़रूरत कोन्हे। इल्म ऐं अमल में कामिल नबी आहे। हिन नारो गुल्लू कानू मास्तरनि वटि पढ़ियो आहे स्कूल में। हिननि जेके नबूअ जो पतको ॿधायो आहे न गुल्लू कानू, इहो स्कूल में तव्हांखे ख़बर आहे मास्तरनि वटि पढ़ियो। ऐं मास्तरनि वटि जे पढ़ियो हूंदो त पोइ छॾो हूंदोसि। एक डोडो बिडू 5 टिडो 13 पढ़ाई नहीं पैसा ॾेई भर्ती थियनि अचनि कुझु कोन। रुगो कापी बंदि करियो त तव्हांजे इल्म जी ख़बर पइजी वई। मदरसनि वारनि ते था खिलो। मदरसनि जो ईमानदारी जेॾी महिल इम्तिहान थींदो आहे वञो तेॾी महिल हिकिड़ो मौलवी बीठो हूंदो आहे, 5000 छोरा वेठा, जरूरत कोन्हे कंहिंखे कापी करे। तव्हांजा जॾहिं इम्तिहाननि जा सेंटर हूंदा आहिनि न, तेॾी महिल बसि मोबाइल खुलियो पियो आहे, एयरफोन कननि में लॻो पियो आहे, यार संगती आशिक ॿार बीठो आहे, उहो लिखाए पियो। वञो मको मदीनो हिंदुस्तान में इल्म जा बाबा। कापी बंदि करियो, तव्हांखे 000 न मिले था बदले। इल्म जा बाबा साईं मूं फर्स्ट पोज़ीशन कई आहे, दूर फर्स्ट पोज़ीशन कापी करे पास थियो आहे, बस फर्स्ट पोज़ीशन कई। स्कूल में जेको पढ़ंदो हुनजो इल्म कामिल हूंदो, सवाल ई कोन पता थी। सुपरवाइज़र आयो स्कूल में, मास्टर वेठो आहे, सुपरवाइज़र ओचितो अची वियो, थोरा सब उथी बीह रहिया। ओ बाबा वियो, सुपरवाइज़र सवाल कयो छोकरनि खां, सोमनाथ जो मंदिर कंहिं किरायो? तारीख़ी सवाल हो। सोमनाथ जे मंदिर खे कंहिं ठाहियो? छोरा सब पिया रफ। सही ईमानदारी कोरारे असां कोन ठाहियो। अला सुपरवाइज़र चयो उस्ताद खे जी छोरा पढ़ाया अथई, इनखे सुवाल जो जवाब कोन थो अचे। सोमनाथ जो मंदिर कंहिं ठाहियो? हाणे उस्ताद जेको पढ़ाए थो सोचे थो साईं नंढड़ा ॿार आहिनि, कंहिं ठाहे छॾियो हूंदो, हाणे थोरो सची कनि। इहो आहे इल्म। साहब सवाल कयो त 2 मां 2 विया, बाक़ी छा बचियो? 2 मां 2 विया। हाणे त छोरा छोरनि खे पढ़ायो हुजे त अचे त जवाब ॾी। 2 मां 2 विया, बाक़ी छा बचियो? त छोरा सब वात पाड़े एॾियूं अखियूं। उस्ताद ॾिसो ख्वार थी वियुसि, सो हटी साहब खां पोयां थी छोरनि खे इशारो कई तो 2 मां 2 विया, बाक़ी 0 बचंदो। तो हीअं जो इशारो कई, हीअं उस्ताद वियो इशारो करे छोरनि खे, त छोरा 2 मां 2 विया, बाक़ी हिकिड़ो छोरो थी बीठो, किसी सवाल जो जवाब ॾिया। अचे हा ॿुधा छा? किसी 2 मां 2 विया, बाक़ी साईं वारो टुंग, असां वारे साईं वारो। नबी जो इल्म कामिल आहे, हिन वारो इल्म मास्तरनि वटि आहे। बुद्धि छा नबी जूं ख़ुशूसियतूं आहिनि, हिन में त इंसानियत वारी आदतूं बि कोन आहिनि। नबी त मथे रहियो। नंबर 4 नबी पाण बि कामिल आहे, ऐं नबीअ में तकमील वारी सिफ़त आहे। नबी पाण त कामिल आहे, पर नबी ॿिए खे बि कामिल बनाईंदो आहे।
नवाब शाह जे अंदर जेके कॉलेज पुछा करियो प्रोफेसर लेक्चर ना घणा शागिर्द कामिल आहिनि हाई स्कूल वारनि खां पुछो तव्हां शागिर्द घणा कामिल आहिनि पर इन्हनि खे छॾियो जेके बि मदरसा आहिनि उन्हनि खां पुछो त मौलवी कामिल घणा आहिनि मौलवी ने कामिल छोकरा घणा ठाहिया आहिनि जवाब किथां बि तोखे कोन मिलंदो सही मुंहिंजा दोस्त हिन दुनिया जे अंदर कामिल हस्ती मोहम्मद मुस्तफ़ा जी आहे ऐं मोहम्मद मुस्तफ़ा जेके शागिर्द तयार कया आहिनि बाब तफील तकमील जी सिफ़त मोहम्मद मुस्तफ़ा जे ज़ात में आहे रसूल जेके शागिर्द तयार कया सभु कामिल हो कंहिं बि शागिर्द में को बि ऐब कोन थो अचे कुरान जा बजा उन्हनि जी वाखाण कई उन्हनि जे ईमान जी उन्हनि जे इबादत जी उन्हनि जे जिहाद जी उन्हनि जे सखावत जी उन्हनि जे ईसार जी उन्हनि जे हमदर्दी जी उन्हनि जे सदाकत जी उन्हनि जे कामयाबीअ जी उन्हनि जे जन्नत हुजण जी शाहिदी अल्लाह जे क़ुरान में आहे त नबी पाण बि कामिल हूंदो आहे ॿिए खे बि कामिल बनाईंदो आहे इहा सिफ़त नबी जी आहे नबीअ जूं जेके बि सिफ़तूं अल्लाह तबारक व तआला बनायूं हिन वारे गुल्लू कानून में हिकिड़ी बि सिफ़त उहा नज़र कोन थी अचे मुंहिंजा दोस्तो वॾे में वॾो फितनो हिन वक़्तु असांजे मुल्क में ही कादियानी जो फितनो आहे ही जेको नचंदा वतन सम्झो हे जेके मायूं रोडनि ते अक्सर करे हिकिड़ियूं कादियानियुनि जूं ॿियूं यहूदियुनि जूं ये उम्मत ला वॾे में वॾो ज़हर आहे ये उलमा जा दुश्मन ये मदरसन जा दुश्मन ये तव्हांजे ईमान जा दुश्मन इंजे करे ख़त्म नबूवत जे तंज़ीम जा हथ मज़बूत करियो ऐं पंहिंजे अक़ीदे खे सेट करियो ऐं असांजे तरफ़ खां जेको तव्हांजे अॻियां मुतालबो रखियो वञे थो उहो इहो आहे त महिरबानी करियो पंहिंजे दुश्मननि खे सुञाणो चओ इंशाअल्लाह अॼु खां पोइ कादियानियुनि सां कंहिं बि क़िस्म जो ताल्लुक असीं कोन रखंदासीं बाइकाट जदल बाइकाट करियो कादियानियुनि खे थुक हणी उन्हनि खां परे थी वञो जेके भी नबी आया उन्हनि जी ॾींहुं जांचो रात जांचो अकेला ही जांचो जमात जांचो जे नबी घर में अकेलो तब उनकी जिंदगी उहा ई आहे जे नबी फाक़ थिए पियो अचे तब नबी जी जिंदगी उहा ई आहे पर जेकॾहिं नबी वक़्त जो हुक्मरान पियो थिए तब नबी जी जिंदगी उहा ई साॻी सादी आहे जेका हुक्मरानी खां अॻे आहे नबीअ जे जिंदगी में को बि फ़र्क़ु कोन ईंदो आहे इहा नबी जी ख़ुसूसियत आहे सॼी ज़िंदगी असांजे नबी पाक खे ओबागी कान आई आहे सॼी ज़िंदगी असांजे नबी पाक जे जिस्म पाक ते मख कोन वेठी आहे सॼी ज़िंदगी अल्लाह जे रसूल फरमायो आऊं जीअं अॻियां ॾिसां थो तीअं पुठियां बि ॾिसां थो सॼी राति जेकॾहिं रसूल आराम करे निंड करे उथी जेकॾहिं मुसले ते बि नमाज़ पढ़ाए त रसूल जे निंड सां रसूल जो वुज़ू कोन थो टुटे इहे रसूल जूं ख़ुसूसियतूं आहिनि सुम्हे वुज़ू कोन टुटंदो अॻियां ॾिसे पोयां ॾिसे मख कोन वेंदी रसूल जेकॾहिं काड़े में हले त ककर छां करे रसूल जेकॾहिं कड़े खूह में लिब मुबारक मिलाए त सॼो खूह मिठो थी वञे रसूल जेकॾहिं अटे जे किले खे लिब लॻाए त अटे जो किलो 1400 माण्हू खाई खाओ करे वञनि अटो न खुटे अल्लाह तबारक व तआला नबियनि खे बेशुमार मौजज़नि सां नवाज़ो ही हिननि वारो मौजज़ा त परे थिया पर ईअं पिया हलियो जीअं नवाब शाह जे रोडनि ते नरगॾा पिया हलनि इए पियो हलंदो हिन वटि मौजज़ा ई कोन हुआ मुंहिंजा दोस्त मौजज़ा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात वटि हुआ मुंहिंजा दोस्त अंग्रेज़ ईसाई गॾिजी वेठा त हिननि जा राहिब पोप अचो पाण वारे नबी ईसा अलैहि सलाम जा मौजज़ा गिनती करियूं उन्हनि वॾे
कोशिश करण खां पोइ हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे मौजूदनि ते किताब लिखियो जेके ईसा अलैहिस्सलाम जे ज़िंदगी में ईसा अलैहिस्सलाम मौजूदा ॾेखारिया उहे अंग्रेज़नि गॾु कया उहे टोटल 28 मौजूदा हुआ जेके अंग्रेज़नि गॾु कया असांजे नबी मुहम्मद मुस्तफ़ा ॿिन्ही जहाननि जे सरदार जे मौजूदनि ते असांजे आलिमनि किताब लिखिया दलाइल कुबरा दलाइल सुगरा मुंहिंजा दोस्त असांजे नबी पंहिंजे नबूवत वारे ज़माने में जेके मौजूदा ॾेखारिया उन्हनि जो तइदाद 32,000 आहे। अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे नबी मौजा खणी ईंदो आहे हिननि वारो छल्लो ईअं लड़ो आयो हिननि कोई मौजो कोन्हे इनजे करे नबूवत परे रही पर नबी जे सहाबा जे घोड़े जे पेशाब जहिड़ो बि नथो थी सघे। नबी त परे रहियो पर रसूल जे सहाबा जे घोड़नि जे पेशाब जहिड़ो बि कोन्हे को जेको असांजे नबी जे मुक़ाबले में हिननि आंदो आहे। इनजे करे अॼु खां पोइ इहो अहद करियो त इंशा अल्लाह हिन ईमान जे धाड़ेलनि वारे टोले खां पाण खे बचाईंदासीं ख़त्म नबूवत जो कमु कंदासीं क़यामत जे ॾींहुं मुहम्मद मुस्तफ़ा जे अॻियां सुरख़ुरू थी उथंदासीं। ज़िंदगी रही मुलाक़ात बाक़ी व आख़िर दावाना वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।